सुबह बख़ैर दोस्तों, अस्सलाम वालेकुम जी। त भलाल रमज़ान जो महीनो पाण खां तेज़ी सां वञी रहियो आहे। अल्हम्दुलिल्लाह पाण मुस्लमान आहियूं। पाते रोज़ा रब्बुल आलमीन तरफ़ां फ़र्ज़ कया विया आहिनि। ऐं हिकु साइंसदान डॉक्टर मूजिबि त जी हा, डॉक्टर मूजिबि त इंसान खे 12 कलाक पाणी ऐं मानी न खाइण सां कैंसर जे मर्ज़ खां बचे थो। अल्हम्दुलिल्लाह रब्बुल आलमीन जंहिं सॼी दुनिया ठाही, जंहिं सॼो जहान ठाहियो, उनखे ख़बर आहे त इंसानु जेको दुनिया मोकिलियां पियो ऐं जेको पैदा थियो आहे त उनमें उनखे जेको सो रब्बुल आलमीन बिना पेट्रोल बिना तेल जे हलाए थो। पाणी मानी अलाह साईं सिस्टम को ठाहियो आहे। उन बिल्कुलु इहो 12 महीना में हिकिड़ो महीनो रखियो आहे। ऐं इहो जेको डॉक्टर मूजिबि त हिनखे कैंसर खां बचाइजो इहो महीनो हूंदो आहे। मिसाल ॾिनो अथनि त बुख 12 कलाक मानी ऐं पाणी जेको नथो पीए त उनमें जा जेके जीवड़ा इंसान में हूंदा आहिनि उहो बुख बर्दाश्त कोन था कनि। पोइ उहे जेके आहिनि, जेके अंदरि जेके जरासीम हूंदा आहिनि उनखे खाई नास कंदा आहिनि। जी बिल्कुलु, इहे जीवड़ा जेके आहिनि सो बुख ई उन जे करे उन बीमार जेके अंदरि जरासीम आहिनि, जेके बीमारी पखिड़ियुनि था, उनखे खाई चट कनि था। रब्बुल आलमीन जी जेका जहान ठहियलु आहे उनमें ज़रूरु इंसान लाइ भलायूं आहिनि। इहे कीड़ा मकोड़ा जेके ठाहे छॾिया आहिनि ऐं उन्हनि में पंहिंजे इंसाननि जे लाइ भलाई आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ऐं रोज़ रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो आहे। उनमें वरी रब्बुल आलमीन मिसाल रोज़ो माण्हू रखे थो ऐं उनमें वॾो फ़ाइदो बि आहे। बिल्कुलु साईं, वॾो फ़ाइदो आहे। उन सां इहो बि आहे त माण्हू सॼो ॾींहुं ऐं रोज़े सां हुजे थो त हुनजे वात मां अहिड़ी का शइ निकिरे कोन थी ऐं निमाज़ पढ़े थो ऐं गुनाहनि खां बचण जो ई वॾो हिकिड़ो पाण खे मौक़ो मिले थो। ऐं तमामु बहितरीन रोज़े रखण सां सिहत तंदुरुस्ती ऐं बीमारियुनि खां बचाव आहे। ऐं अलाह साईं तौफ़ीक़ ॾे सभिनी मुस्लमान खे। रोज़ो रब जी इबादत आहे, रब जे तरफ़ां फ़र्ज़ु आहे ऐं पाण खे रखणु घुरिजे, जंहिंमें पाण खे सवाबु आहे। बिल्कुलु सवाब ई सवाबु आहे ऐं रखणु घुरिजे।